तो मुझे ख्याल में उतां माहवार जनरल भी शायद मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा आहिनि। असांजी डिपार्टमेंट जो आहे भिटाई जनरल आहे। अच्छा अच्छा शेखियात केरु तरफ़ां तरतीब किताब ॾींदो आहे? उहो वरी मां चेयरमैन जे हैसियत सां जी जी सचल चेयर तरफ़ां आशिकार निकिरंदो आहे। जी ऐं सचल चेयर में हाणे अॼुकल्ह अयाज़ गुल आयो उनखे आहे। अयाज़ गुल हाणे जॉइन कयो आहे अच्छा उन खां अॻु में एडिशनल डायरेक्टर। अॻु में अल्ताफ़ असीम साहब हुयो, उहो रिटायर थी विया त वरी अयाज़ गुल एडिशनल डायरेक्टर थियो आहे। इज़ाफ़ी चार्जिस आहिनि। रोज़ धणी चेयर आहे असां वटि, उहा खुली आहे ऐं उनजो PC1 मंज़ूरु थियल आहे। इहा सुठी वॾी ॻाल्हि आहे। रोज़ धणी चेयर खुली आहे। सुभान अल्लाह। ऐं इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं उन ते बि लाज़मी आहे त वरी स्टाफ हुन में अपॉइंट थींदो, उनखे रिसर्च थींदी। माशाअल्लाह। ऐं वॾो सिलसिलो आहे साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो वॾो सिलसिलो आहे। कीअं परचायां तोखे, हा तोखे इहो जेको हुनजो मुरीद हो सुलेमान उन पंहिंजो परचाइण लाइ पंहिंजे साईं मुर्शिद खे परचाइण लाइ बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे असांजी यूनिवर्सिटी में। मुंहिंजे ख़्याल में उते सिकंदरिया अञा ताईं सिकंदरी जेको हा ऐं उहो जेको मदरसो आहे दरगाह पीर ॻोठ ते, उन खां अलावा तमामु वॾी लाइब्रेरी आहे। उहा साईं पीर साईं पागारे जिन जे महिरबानियुनि सां हिकिड़ी तमामु वॾी लाइब्रेरी उते आहे ऐं यादगार लाइब्रेरी आहे। उन्हनि दोस्तनि चयो त पीर साहिब जेके किताब पढ़ंदा आहिनि जी जी उहो पढ़ी करे लाइब्रेरी खे ॾेई छॾंदा। मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त मां हिन लाइब्रेरी ते हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाहियां। इंशाअल्लाह बुज़ुर्गनि जी दुआउनि सां इहो ज़रूरु कमु कंप्लीट कंदासीं। सो ॻाल्हि पिए कईसीं त अहिड़े नमूने सां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में हाणे मुख़्तलिफ़ मुंहिंजे ख़्याल में और उनमें आर्कियोलॉजी जो बि शो आहे। आर्कियोलॉजी में शुरू में पाकिस्तान में सिर्फ़ु 2 यूनिवर्सिटी हुयूं जिते पहिरियों आर्कियोलॉजी डिपार्टमेंट खुलिया। हिकिड़ो पेशावर यूनिवर्सिटी में, ॿियो ख़ैरपुर यूनिवर्सिटी में। ऐं डॉक्टर नीलोफर शेख हुनजी चेयरपर्सन रही पहिरियों। आर्कियोलॉजी में हुनजी हिकिड़ी शोहरत आहे। ऐं पोइ हुन खां बाद में वरी कराची यूनिवर्सिटी या सिंध यूनिवर्सिटी में बाद में खुलियो, पर शुरूआत में हिते असांजी यूनिवर्सिटी में हिन में आर्कियोलॉजी एंथ्रोपोलॉजी ते बि आहे। एंथ्रोपोलॉजी सब्जेक्ट आहे पर डिपार्टमेंट असां वटि न आहे। आर्कियोलॉजी अहम सब्जेक्ट आहे तमामु घणो, तमामु वॾो। पर असल में छा आहे त असां वटि माण्हू वरी हुन सां गॾु रोज़गार बि खपे, जॉब ओरिएंटेड। माना असांजी ख़ासि जेको सोशल सेटअप आहे उन में जॉब्स घटि आहिनि। ईअं तहक़ीक़ त करे सघे थी, पर माण्हू असां सां इल्म सां हासिलु करण सां गॾु इहो बि हिकिड़ो नुक़्तो आहे त माण्हू चाहींदो आहे त नौकिरी बि मिले। सही अदल हाणे हीअं कयूं था जो वक़्फ़े में अञा 3 मिंट आहिनि, हुन खां पोइ पाण वटि लता मंगेशकर आहे, हुनजो ज़िक्र कंदासीं पर वक़्फ़े खां पोइ। पर हुन खां अॻु में हिननि 3 मिंटनि में दिलि चाहे थी त असां तव्हांजी उहा भरपूर शाइरी ॿुधूं, ख़ासि तौर ताज़ो जेको मजमू आहे विसारे न छॾिजो आहे। इन मूं ते काफ़ी लिखिया जेको बि आहे कोशिशि कई आहे त पंहिंजे उहो ई धरतीअ जे माहौल उनखे कल्चर खे। हाणे हीअं था करियूं, तव्हां पंहिंजो ॿुधाए सघो था, अयाज़ गुल जो ॿुधाए सघो था, पंहिंजे पसंदि जे शाइरनि जो शाइरी ॿुधाए सघो था। जी। साध बेले जो पोड़ो साधू सोचे थो, साध बोले जो पोड़ो साध बेले जो पोड़ो साधू सोचे थो, वण था सोचनि आख़िर छा हू सोचे थो। वाह वाह। वण था सोचनि आख़िर छा हू सोचे थो, आउं त उन में पाण ई अटकणु थो चाहियां, आउं त उन में पाण ई अटकणु थो चाहियां, तुंहिंजी अखियुनि जो छा लाइ जादू सोचे थो। आउं त उन में पाण ई अटकणु थो चाहियां, तुंहिंजी अखियुनि जो छा लाइ जादू सोचे थो। मुंहिंजे घिटियुनि में घुमंदो हो उस्ताद कॾहिं, मुंहिंजी घिटियुनि में घुमंदो हो उस्ताद कॾहिं, माज़ीअ खे सारींदे दादू सोचे थो। हा 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 वाह 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 वाह। दादू मां हे लियाकत कमराणी जी काल न लॻी आहे वरी कंहिं ॿिए दफ़े। जी जी। माण्हूअ जी दिलि वाक़ई घर ख़ुदा जो आहे। हा हा। माण्हूअ जी दिलि वाक़ई घर ख़ुदा जो आहे, पंहिंजी शाइरीअ ते अॼु बाहू सोचे थो। अॼु जेको माण्हू वार्ताऊं आहिनि उन में त माण्हू जी दिलि वाक़ई घर ख़ुदा जो आहे, पंहिंजी शाइरीअ ते अॼु बाहू सोचे थो। ख़्वाब असांजा रस्ते में कीअं थकिजी पिया, ख़्वाब असांजा रस्ते में कीअं थकिजी पिया, राहू कीअं में फाज़िल राहू सोचे थो। साध बेले जो साध बेले जो पोड़ो साधू सोचे थो, वण था सोचनि आख़िर छा हू सोचे थो। ॾाढी सुहिणी ॻाल्हि टारीअ मां छिनी जी 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 पोइ आङुरियूं सोचणु लॻियूं, गुल टारीअ मां छिनी पोइ आङुरियूं सोचणु लॻियूं, साज़ जूं तारूं छुही पोइ आङुरियूं सोचणु लॻियूं। तुंहिंजी मूरत में अञा कुझु रंग हो रहिजी वियो, बुर्श कावड़ मां भञी पोइ आङुरियूं सोचणु लॻियूं। दर्द जे नाहे त पोइ ही प्यार छा ऐं सूंहं छा।
दर्द जे नाहे त पोइ ही प्यार छा ऐं सूंह छा ख्वाब ख़ुशियुनि जा उणी पोइ आङुरियूं सोचण लॻियूं गुम थियण जो आहे ख़तरो अहिड़े घाटे झंग में तुंहिंजे वारनि में घुमी पोइ आङुरियूं सोचण लॻियूं ज़िंदगी तोखां सिवा बि मां गुज़ारे थो सघां ज़िंदगी तोखां सिवा बि मां गुज़ारे थो सघां ख़त में जुमिलो लिखी पोइ आङुरियूं सोचण लॻियूं वरी पढ़जो ज़िंदगी तोखां सिवा बि मां गुज़ारे थो सघां ख़त में जुमिलो लिखी पोइ आङुरियूं सोचण लॻियूं साज़ जूं तारूं छिड़ी पोइ आङुरियूं सोचण गुल टारीअ मां छिनी पोइ आङुरियूं सोचण लॻियूं आङुरियूं सोचण लॻनि थियूं ऐं यादगिरियुनि जो ही सिलसिलो ही सफ़र जारी आहे सुकून प्रोग्राम जो पाण वक़फ़े खां पोइ हिनखे शामिलु करियूं था छो त उतां इशारो मिलियो आहे थोरी साई खां पोइ हेॾां न वञिजो असां तव्हांजे आॾो वरी हाज़िर थींदासीं थोरे वक़फ़े खां पोइ हिकु वरी ॿीहर भलीकार थियूं था मां मुंहिंजो मेज़बान बख़्शण महिराणवी महिमान असां सां गॾु जो की सुकून में अदल ही काल ऑनलाइन आहे ऐं ॾाढो मजबूर कयो अथऊं अदड़ियुनि जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हां असां सां गॾु केरु आहे सनम शेख पई ॻाल्हायां कैन शाह मां ख़ैरपुर नाथन शाह मां जी तव्हांखे ख़बर आहे त कैन शाह में हिकु तमामु वॾो शाइर बि इॾहीं जो आहे उनजो नालो यादि अथव नाथन शाह मिलाई शाइर वफ़ा नाथन शाही आहे निश्तर नाथन शाही आहे वकार नाथन शाही राज नाथन शाही ये तमामु वॾा नाला अथव सिंधी अदब जा नाथन शाह जे आॾो ई वेठा आहियूं पर मूंखे इहा ख़बर न आहे त शाइर हुयो तव्हांखे इतला ॾिनोसि न ऐं थोरो पासे खां वेंदव ककड़ में त साईं मोहसिन ककड़ाई जहिड़ो शाइर वरी जे मेड़ में वञो त नाज़िम मंगी आहे इसाक राई शरीर पंवर हाँ ये जी जी बिस्मिल्लाह भलीकार चऊं था तव्हांखे सुकून प्रोग्राम में छा ॿुधाइणु चाहींदव असांखे तव्हां ॾिसो हिन प्रोग्राम में त कॉलर लाइ इहा शर्त आहे त उहो ज़रूरु को न को शेर को सुठो नज़्म को सुठी ॻाल्हि पाण वटि साम्हूं रखे ताकी उहो ॿुधाए सघे असां त मुसलसल अदल खां अदल साईं तव्हां चलो ठीकु आहे अदड़ी सनम खे तव्हां को शेर ॿुधायो हलो ठीकु आहे मां ठीकु आहे तव्हां हाणे असांखे टीवी ते बिल्कुलु तव्हांजी कॉल असीं हींअर तव्हां खां मोकिलाईंदासीं ऐं अदल खां को शेर ॿुधूं था ठीकु आहे ठीकु आहे थैंक यू तव्हां कॉल कई असांखे महिरबानी मां हूअं त पंहिंजा शेर बि यादि आहिनि मां पंहिंजे दोस्त आयात गुल खे यादि थो कयां जी जी आयात गुल जो ॿ शेर ॿुधायो तव्हांखे जी जी भली त राह जा कंडा खणी गुलाब न कर असां जूं आसूं मगर या ख़ुदा अज़ाब न कर ख़राब न कर जिन खे चाहियूं उन्हनि खे बि ख़ुशि रखी न सघूं वाह असांखे पंहिंजे नज़रुनि में ईअं ख़राब न कर वाह वाह साईं छा जो मूंखे वरी हू ॾाढो वणंदो आहे त सोचूं सारियूं हारायल सरदारनि जा ख़्वाब पिया हा पेरनि में तलवारनि मां वांगे मां पंहिंजो बुनियादी ॿुधायां बसि हाणे कॉल डिस्कनेक्ट थी वई तव्हां भली ॿुधायो ॿुधायो टेलीविजन ते ज़रूरु ॾिसंदा लाइव पिया वञूं हींअर वेठे जी जी सो कचरियूं हलनि पियूं दोस्तनि खे यादि कयोसीं तमामु ही मोहबत जो सिलसिलो आहे ऐं साम्हूं ही ॾिस केॾो ज़बरदस्त नंढड़ो जेको आहे सो चेयर तरफ़ां इंट्रोडक्शन थोरो कराए छॾियो सुठो हा बिल्कुलु ही शेख हयात चेयर जे तरफ़ां ही तमामु नंढड़ो ऐं ज़बरदस्त पॉकेट साइज़ में इहो इन करे असां त माण्हू यादि कनि बिल्कुलु माना सफ़र में हुजनि पढ़नि उनखे शेख हयात जा बेत यादि कनि ऐं उनखे सिलेक्टेड आहिनि सॼा बेत इहे सांझी सिजु लही वियो उनखां कहिड़ी पोइ वञ न पिरी वोए मुंहिंजो जीव झुरी पियो माण्हू माण्हूअ खां जुदा छा लाइ थिए थो वाह माण्हू माण्हूअ खां जुदा छा लाइ थिए थो छा लाइ ॾिए थो हिक ॿिए एॾा मेणा वाह वाह